ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा रहूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जो अहम इजलास बाबति पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इजलास में टीटीपी ऐं टीटीएफ सां थींदड़ अॻभराई बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। पीपल्स पार्टी सम्झे थी त समूरा फ़ैसिला पार्लियामेंट खे करणु घुर्जनि। संदसि चवणु हो त इत्तेहादी पार्टियुनि सां राब्तो करे अॻिते वधण लाइ इत्तफ़ाक़ राय पैदा कंदासीं। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा रहूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि पीपल्स पार्टी जो अहम इजलास थियो। इजलास बाबति पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इजलास में टीटीपी ऐं टीटीएफ सां थींदड़ अॻभराई बाबति ॻाल्हि ॿोल कई वई। पीपल्स पार्टी सम्झे थी त समूरा फ़ैसिला पार्लियामेंट खे करणु घुर्जनि। संदसि चवणु हो त इत्तेहादी पार्टियुनि सां राब्तो करे अॻिते वधण लाइ इत्तफ़ाक़ राय पैदा कंदासीं। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूदु आहे। नज़ीर, अपडेट कजो, इजलास में इन खां अलावा कहिड़ा कहिड़ा फ़ैसिला कया विया आहिनि? जी बिल्कुल, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे सदारत हेठि पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻवाननि जो हिकु अहम इजलास इस्लामाबाद में थी गुज़रियो ऐं उन इजलास में ख़ासि तौर ते जेके दहशतगर्दी जे हवाले सां जेके क़दम वफ़ाक़ी काबीना तरफ़ां खयां पिया वञनि उन ते गौर वीचार कयो वियो ऐं इजलास में जेके ख़ासि तौर ते निकितो ॾेखारियो वियो त दहशतगर्दी जे मसइले जे लाइ ख़ासि तौर ते टीटीए ऐं टीटीपी सां गॾु जेके अफ़गानिस्तान में जेकी ॻाल्हियुनि ॿोलियुनि जो जेकी थियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेकी पेशरफ़्त थी आहे उन हवाले सां जेका सो मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार कयो वियो ऐं इन दौरान आसिफ बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कई ऐं जॾहिं त अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वाज़ह तौर ते इहे लफ़्ज़ चयो त जेके बि मामला आहिनि चाहे उहे दहशतगर्दी जा हुजनि या मैशत जे जी सूरत हाल जेकी आहे हिन वक़्तु मुल्क में उनखे हल करण जे लाइ उनजो जेको सभ खां वधीक ताक़तवर जेको फोरम आहे पार्लियामेंट आहे ऐं पार्लियामेंट जे ज़रिए जेके आहिनि जेके बि मामला आहिनि उन्हनि खे हल करणु घुर्जे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी वाज़ह तौर ते पीपल्स पार्टी जे सीनियर अॻवाननि खे इहो पैगाम बि ॾिनो ऐं इहा हिदायत बि कई त तव्हां जेको आहे सो जेके वफ़ाक़ी काबीना तरफ़ां या जेके मामला अवाम जे हल लाइ जेके खयां पिया वञनि काबीना तरफ़ां उन्हनि जे बहितरी लाइ वधीक जेके आहिनि सो उहे तजवीज़ूं जेके आहिनि सो पीपल्स पार्टी जे इजलास में पेश कई वञनि। इन इजलास में जेको आहे सो पीपल्स पार्टी जा सीनियर वफ़ाक़ी वज़ीर जंहिंमें सैयद खुर्शीद शाह, नवीद कमर ज़मान कायरा, फरतुल्ला बाबर, नियर अली बुखारी ऐं ॿिया सीनियर अॻवान इन इजलास में शरीक थिया। इजलास दौरान अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेश जेको हिन वक़्तु क़ौमी असेंबली स्पीकर आहे ऐं उन सां गॾोगॾु फरियाद तालपुर ऐं वज़ीर आला सिंध मुराद अली शाह सां गॾु जेका फैसल करीम कुंडी, हिमायूं समेत ॿिया जेके सीनियर अॻवान आहे उहे हिन इजलास में शरीक थिया। ख़ासि तौर ते चौधरी यासीन ऐं कमर कायरा ऐं चौधरी मंज़ूर, नदीम अफ़ज़ल चंद, आख़ुंज़दा चठान जेको आहे सो पंजाब जी जेकी सियासी सूरत हाल आहे उन खां जेको आहे सो अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे आगाही ॾिनी ऐं इहो वाज़ह तौर ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ॿिन्ही अॻवाननि समूरनि अॻवाननि खे इहा हिदायत कई त नज़ीर अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। नाज़रीन, नज़ीर चारण असांखे इस्लामाबाद खां अपडेट करे हो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सदारत हेठि इजलास थियो आहे।